हींअर असां जोर सिटी जे भरवारे ॻोठ हाजी शाह मौजूदु आहियूं। हिकिड़ो फेसबुक ते वाक़ियो हले पियो ऐं छोकिरी जी बाहि वारो ॾिसो त अचो त हुनजे पीउ खां असां राय वठूं त हुनजे पीउ जा छा इज़ार आहिनि। साईं ॿुधायो। भाई बेगुनाह ड्रामा तो असां ग़रीब माण्हू आहियूं, मज़दूरी कया तो कमाया तो इन्होंने ड्रामो ठाहियो आहे त बाबा भाउ असांखे त का ख़बर वरी हुन तां माफ़ी वरिती आहे। हाणे ॻाल्हि कई आहे हुन मूंखे छोकिरनि हिन भाउ माफ़ु कयो आहे। मुंहिंजी नियाणियूं वठी वियो हुया, घरवारी वठी वियो हुया ऐं अची ॾाढी यार हुनजे पेरनि ते किरियो हुया। मुंहिंजो बाबा असां ड्रामा ठाहिया माण्हुनि ते फूकुनि ते करे ड्रामा ॾिनो। मुंहिंजो छोकिरो कोन्हे, छोकिरी कोन्हे, बेगुनाह ड्रामा आहे। ऐं ग़रीब आहियां। ड्रामा कंहिं ठाहिया? ड्रामा ई पासे वारा सुबदार आहे, खाना आहे, इहे पाण में सलाह करे पहिरीं वारा असां मूं हुनखे माफ़ु करे ॾियो। हाणे इहो वरी चईंदासीं प्लाट वठो था। तव्हां पंहिंजे पुट जे बारे में रिहान जे बारे में छा कंदो त वाकई हुनजो नालो अचे थो हुन बाहि ॾिनी? बेगुनाह आहे साईं, इहो बेगुनाह न को इहो माना न को ॿियो आहे, न को का ॻाल्हि आहे। पहिरीं त छोकिरी ॾिनी आहे, हाणे वरी छोकिरे ॾिनी आहे। पहिरीं हिन जो चाचो चई वियो त छोकिरी ॾिनी आहे। हा छोकिरी 5 माण्हू त ॿुधाए पई, 5 माण्हू मूंखे ॿिनी बाहि ॾिनी। हा वरी चई छोकिरी चई त माना जेको आहे तो रिहान ॾिनी आहे। हिन जो चाचो मूंखे दान ॾेई वियो आहे त तुंहिंजी छोकिरीअ तीली हणी आहे, बाहि लॻी वई आहे। वरी आऊं हाजी ॾे वठी वियो आहियां, मूं हुन तां माफ़ी वरिती आहे। मूं त बाबा तीअं चयो तीअं कयो। हाणे ॻाल्हि मूं बेगुनाह मूंखे अची वरायो त मूं त ड्रामो ठाहियो। ऐं ग़रीब आहियां, कमाईंदो आहियां, खाईंदो आहियां। मुंहिंजे माना ग़रीब बेगुनाह दॿाई ॾींदासीं, इहो प्लाट वठंदासीं। पहिरीं वारो त कुतो असांखे कयो आहे बेगुनाह। अॻे बि मुंहिंजी माई लाइ विड़िया, मथां फाड़ियऊं, पुठियां हर ॻाल्हि कयूं त ज़लील कयूं। बेगुनाह आहियां। मूं त ख़ुदा जो ॾिसण वारो आहे, अलाह आहे। मुंहिंजा दवाई असां झेड़नि जा ढिजूं था, हिन माण्हू ते झेड़नि ते शौक़ु थो थिए। बेगुनाह आहियां, माना ख़ुदा जी ॾिसे पियो था। बेगुनाह आहियां, न को मुंहिंजे बच्चा की मूं कालनि हूंदा पुछियो आहे, पाड़े वारा बि थींदा। हिकिड़ी छोकिरी चई बेगुनाह ड्रामो आहे ऐं छोकिरे ते न पुटु इहो ड्रामो ठहियलु आहे। तुंहिंजो छोकिरो ई कोन हो, न को छोकिरी आहे।